वडेरी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आज कीअं भुलिजी पई आहीं सोकड़ी? गर्मी बुलावा जो तो दे आईया अथई बर्फ जो वटो बल्ले हिन माई लामो फिर जो आरतिया वनी पांजी नथी वठी। शुक्र कर माई शुक्र कर अल्लाह दिनो थई तडे था लड़ी अचू। अल्लाह मुखे तहां जो ॾिना शहर में बर्फ मिलाई थी वनी वठ। तो भा अखियूं खोल वडेरी पानी जे जरे खां भी मना करी। पानी भी पैसन सां थो अचे मुफ्त में कोन थो अचे चिबरी। पैसा खणी वठ मोटा त न मोटी वेंदस त पानी वारा छा चवंदा। अल्प जल्दी कर 50 रुपया हिकिड़ो वठो थई। एडो महांगो इने बर्फ खां त असांजा मट भला हन। तहां मटन जे लाइ कयो वनी मटन जो ही पानी पियो। तहां छा ॼाणो बर्फ मां? वडेरी असांजी गुरबत ते खिलू न कर। अल्लाह ॾेई सघे तो खसे सघे तो। मां उन्यारी तुंहिंजे दर ते आयस ऐं उन्यारी वञा पई। अल्लाह मुंहिंजी दा ॿुधंदो। या अल्लाह अमीरन के सान्या दे त गरीबन जी मदद कनि।